इहो हुजरो मुबारक जंहिंमें इमामुल अंबिया साईं जन क़यामत ताईं आराम। इहो हुजरो अल्लाह खे एडो महबूब ऐं प्यारो जो इमामुल अंबिया साईं जा दुनिया में आखिरी पसाव इन हुजरे मुबारक जंहिंखे चइबो बुरको मटाए। अल्लाह खे इहो हुजरो एडो प्यारो जो वरी मुस्तफा खे क़यामत ताईं इन हुजरे में अल्लाह ताला रहा। इन हुजरे जे मथों गुंबद ठहियल आहे साओ, जंहिंजे गुंबद जे सदके पूरो मदीनो ॼण जन्नत जी पूर थो थिए। थोरो थोरो पर इहो हुजरो मुबारक अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा साईं जे हिस्से साईं जन जे अज़वाज मुतहरा जा घर लहन उन्हनि में इहो हुजरो जंहिंखे अल्लाह ताला एजाज़ ॾिनो। थोरो तवज्जो, शेर तमाम क़ीमती आहे। इहो हुजरो आहे जंहिंमें अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं जे हूंदे इमामुल अंबिया ते वही नाज़िल थींदी, सुहिणो जिब्रील अमीन इन हुजरे में ईंदो। इहो हुजरो उहो आहे जो अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे न्याणी ऐं पंहिंजे न्याणी जाटे मुहम्मद करीम जे ज़ियारत जे लाइ इन हुजरे में ईंदो। इहो हुजरो उहो आहे जंहिंमें अम्मा बीबी फातिमा साईं जन्नत जी राणी पंहिंजे अबे अमड़ जी मुलाकात जे लाइ इन हुजरे में तशरीफ़ फरमा थींदी। इहो हुजरो उहो आहे जंहिंजे मथों साओ उबो अल्लाह ताला क़यामत ताईं इन हुजरे में इमामुल अंबिया खे तरसायो। इहो हुजरो उहो आहे जंहिं हुजरे जो दरवाज़ो अबू बकर जे जनाज़े जे लाइ खुलियो, अबू बकर जो जनाज़ो अंदर दफन कयो वियो। इहो हुजरो उहो आहे जंहिंजे लाइ हज़रत उमर साईं तलब कई, अल्लाह ताला उमर जी दुआ खे क़बूल कयो। उमर साईं बि मुस्तफा जे पहलू में क़यामत जड़ी अल्लाह जे रसूल फरमायो असां हीअं उथंदासीं, हिकिड़े हथ मुंहिंजो अबू बकर जे कुल्हे ते हूंदो, हिकिड़ो हथ मुंहिंजो उमर ते कुल्हे ते हूंदो। इन हुजरे पाक में असां उथी महशर जे मैदान में हाज़िर थींदासीं। थोरो तवज्जो, मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर, मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापस बि घर में अची थियो। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापस बि घर में अची थियो। इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर, इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर, मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे, सलामी सजण जी भरींदो रहियो आहे। इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे, सलामी सजण जी भरींदो रहियो आहे। अम्मा बीबी साईं जे हूंदे बि अक्सर मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर, मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर। मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर में अम्मा फातिमा भी ते ईंदी हूंदी, ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। अम्मा फातिमा भी ते ईंदी हूंदी, ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। मुहम्मद जी शफ़क़त नियाणीअ
ते बेहद इन घर के एजाज आला मुक़द्दर इन घर के एजाज आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं ॼाठे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफा खे रहायो इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफा खे रहायो इन घर ते गुंबद ठहियल आहे साओ इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो रफ़ीका इन घर जो रुतबो घणोई लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो